जी रात मुझा महबूबतो के अर्श ते घुराए सजी दुनिया जो दीदार कराया छो तो तुझे सदके तो कायनात हलाया। वरी जदो मेराज इन करे करायो त जी ठुल वारन के खबर पे ज़िले जक बाद वारन के तवा हेठो आसमान मथे आ, आसमान को पो सिदरतुल मुंतहा मथे आ, पो जन्नत मथे आ, जन्नत को पो मां अल्लाह जो अर्श मथे आ। महबूबतो के जुतिय सा अर्श ते घुराए हिनन के समझाया ओ दुनिया वारो सभिनी को मथे आ, ये मुझो मिठो मोहम्मद अर्श ते अची ताके समझाया तो सुनो मोहम्मद भी ताको ये मथे आ। आए तो मां जो लाल जो अर्श ते वनी देखारे नूरी मखलूक जो सरदार बिबरे कणे वीर सते आसमान ते जिब्रील हवा ला इलाहा इल्लल्लाह दादा दादा मुहम्मदुर रसूलुल्लाह चेतो रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। तकबीर में कलमे में नमाजों में आजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो जा आ जाती है जो तन में लिया नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अना जो मकसद या अल्लाह नबी से के मेराज छो कराए रब तो फरमाए मां सोने के 6 साल मेराज करायो उन साल मुझे महबूब के टे वडा दुख आया, टे वडा दुख आया, सदमा आया, गम आया, तकलीफूं आयूं। या अल्लाह केड़ा नबी के दुख आया। नंबर पहिरों काफरन मुझे सोने साईं के 3 साल कैद में बंद कयो। मना हिन दौर में भी हक वारन आलिमन जो जेल में वञण या मिठे मोहम्मद जी सुनंदा। नबी साईं भी 3 साल जेल में गुजारिया बुख जे करे। नबी साईं के वणन जा पन नसीब थिया, एडी तकलीफूं आयूं जेडी तकलीफ असांजे नबी के आई ॿिए के ना आई। अल्लाह वरी ॿियो दुख नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी अम्मा बीबी खदीजतुल कुबरा, हसन हुसैन जी नानी अम्मा फातिमा जी अम्मड़, हुजूर जी प्यारी रानी मेराज वारे साल उहा वफ़ात करे वई। जे जवान जी जवानी में घरवारी वफ़ात करे वञे तो उनकी ज़िंदगी दुखी गुज़रंदी आहे। नबी साईं खे ॾाढो सदमो थियो बीबी खदीजा जो। मां मके मदीने वियोसि, मां अम्मा खदीजा जी क़ब्र ते क़ुरान पढ़ी आहियां। अल्लाह तव्हांखे बि नसीब कराए। ॿ दुख वरी टियों सदमो मेराज खां अॻु में मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी दावत खणी विया काॾे ताइफ़ जे ॻोठ। ताइफ़ जो इलाको सरसब्ज़ इलाको साईं ते दावत ॾिनी क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। ताइफ़ वारन मुंहिंजे साईं खे पत्थर हयो, भितर हयो, मुंहिंजे साईं जी पेशानी मुबारक खे ज़ख़्म थिया, साईं जो खून मुबारक पेशानीअ को वांदो, साईं जी जुतीअ खे बि ॻाढ़ो करे छॾे, रत निकिती कलमे जे करे तौहीद जे करे। शुक्र कयो असां मौलवी जा केड़ा वाइज़न ओ ठुल वारो असां मौलवी तकीर ते अचूं असां को महीनो अॻ में तारीख़ वठंदा हो इलाज करे। असां मौलवी जो केड़ो कमाल आ, वाइज़ हुया त नबियन जा हा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। नूह अलैहि सलाम रोई करे चए तो क़ाल रब्बी इन्नी दाउतु क़ौमी लैलन व नहारा। रब न ॾींहुं छॾियो मां न राति छॾी मां, दर दर ते वञी तक़रीर कई क़ौम खे। व इन्नी कुल्लमा दअउतुहुम लितग़फिर लहुम जालू असाबियहुम फी आज़ानिहिम। या अल्लाह नूह नबी तो चवे मां तक़रीर कयां त क़ौम पंहिंजो आंगुरियूं खणी कननि में विझे। असां मौलवी असां सैयद ठके ठुके दीन ते आहियूं। असांखे त साईं अब्दुल्ला, असांखे त साईं मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैहि हीअ जमात तैयार करे ॾिनी। असांखे त साईं ख़लीफ़े अहमदीन रहमतुल्लाह अलैहि हीअ जमात तैयार करे ॾिनी। असांखे त साईं हमादुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि हीअ जमात तैयार करे ॾिनी। हाफ़िज़ महमूद असद
रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह, उन्हनि ये जमात तैयार करे ॾिनी। असां त ठके ठुके दीन ते आहियूं, सवे माण्हू इंतज़ार में सैयद क़ुरान पढ़े त असां दीदार कयूं, साईं जो वाइज़ ॿुधूं। होॾे नूह नबी तो चवे मुंहिंजो वाइज़ बि कोन पिया ॿुधनि। अल्लाह वजालू असाबियहुम फी आज़ानिहिम वस्तग़शौ सियाबहुम। असांजो ही नौजवान फोटू भी कढनि, वरी मोबाइल में असांखे ॾिसनि वाइज़, पर अल्लाह जो कसम नबी छा थो चवे, असां वाइज़ पिया कयूं, क़ौम हीअं रुमाल खणी कपिड़ो खणी पंहिंजे मुंहं खे ढके नबियनि खे चवे पई तव्हांजो मुंहुं बि न ॾिसंदासीं। अल्लाह असांजे लाइ इंतज़ार में 1000 रुपया ख़र्च करे पिंडा लॻा, लाउडनि जा स्पेशल घोट वारी कुर्सी रखी, अदब सां क़ुरान था पढ़ायो। अरे नबियनि जा वाइज़ आ, नबी साईं खे पत्थर हयूं, हुज़ूर खे भितर हयूं, असांखे त ओताक में बाकरो गोश्त खारायो अथव। असां वाइज़ करे गाॾीअ में वेहंदासीं, खीसे में पैसा बि विझंदो किराए जा। अल्लाह अकबर, असांजी कहिड़ी तबलीग आ, असां मौलवियुनि जा कहिड़ा वाइज़ आहिनि। अल्लाह वाइज़ हुयो तो मिठे मोहम्मद जो हो। क़ौम पत्थर थी हणे कलीमुल्लाह, क़ौम भितर थी हणे, वाइज़ त मदीने वारे साईं जा हा, साईं जी रत निकिती, अल्लाह जी कावड़ वधी वई, रब जो डमर वधी वियो। रब फरमायो जिब्रील जी मुंहिंजा रब करीम वञ मुंहिंजे सोणे खे चओ, सोना तुंहिंजी रत निकिती आहे, मां अल्लाह जो अर्श लुॾी वियो आहे। सोना चवे त मां जबल खे जबल सां मिलाए ताइफ़ जे ॻोठ खे टुकड़ा टुकड़ा करे छॾिया, रुगो ॿ लफ़्ज़ दुआ जा कर, पर मुंहिंजो साईं त रहमतुल लिल आलमीन जदो नाना जिब्रील जिब्रील मुंहिंजे रब खे चओ त मां बदुआ वारो नबी न आहियां, मां दुआ वारो नबी आहियां। सुभान अल्लाह, ॾाढा मां पिटण वारो नबी न आहियां, जिब्रील जिब्रील मां दुआ ॾियण वारो नबी आहियां। मुंहिंजे महबूब चयो अल्लाहुम्म हदी क़ौमी फइन्नहुम ला यअलमून, या अल्लाह ही मूंखे नथा सुञाणनि ताइफ़ वारा, या अल्लाह इन्हनि खे तबाह न कजांइ, हिननि जी औलाद खे त मां मुहम्मद जो क़ुरान ॾिजांइ। वुज़ू सां वेठो आहियां, क़ुरान आॾो पियो आहे, हाणे नमाज़ पढ़ी आवां। मां 2015 में जॾहिं उमिरे ते वियुसि, पोइ सऊदीअ में असांजा दोस्त हुते बंगलानी साहिब, चांडिया साहिब असांजा वाइज़ ॿुधंदा आहिनि। हुते मके मदीने में बि साईं जोगी साहिब असांजा वाइज़ हुते रखंदा आहिनि। मके मदीने में क़ुरान जा 11 जलसा करे आया। तव्हांखे हुते या चंडी किरो न वञे त वरी ॿीहर वञो, हवाई जहाज खुलनि त वरी मदीने हलूं, सिखूं था ॾाढा। अॻे साल खां वठी सिखूं था, हज जो फार्म भरायोसीं, कुणो बि निकितो, पर अलाए काॾो या चंडी किरो न आई, हज बि खसे वई, अलाए किरो न आहे बि अलाए न आहे बि ख़बर नथी पए। पोइ मके मदीने में उते दोस्तनि असांखे मस्जिदूं घुमायूं सऊदीअ में, छो त दिलि चए पई त हाणे उमिरो करे वियाऊं, भला नवां नवां मस्जिदुनि जा पेशमाम क़ुरान ॿुधूं त मज़ो अचे। मज़ो आहे न क़ुरान, हर इमाम जो क़ुरान पंहिंजो आवाज़ आहे। हाँ, क़ुरान साॻियो आहे पर आवाज़ हर कंहिंजो पंहिंजो आहे। उते मां दोस्तनि खे काफ़ी मस्जिदुनि में ज़ियारत कई, पाकिस्तान जा माण्हू जेके रहनि था उते वठी पिया वञनि। मां चयो ॿुधो त सयूं, हे कारी आहिनि किथां जा, वाह जो क़ुरान था पढ़नि, ॼणो मके मदीने में अॼु तो क़ुरान लहे। उते बाबा जा दोस्त बि आहिनि, छो त मुंहिंजो बाबो 27 साल मुसलसल उमरा करे आयो। बाबो चवंदो आहे त उते मां अरबीअ में दर्स ॾिना, सऊदीअ में अरबीअ में दर्स, अरबनि सां कचहरियूं, आलिमनि सां। हिकिड़े अरब बाबे खे किताब ॾिनो, नबी साईं जी सीरत में 400 सवाल जवाब, हुननि जो तर्जुमो वाले साहिब करे थो, उर्दूअ में वरी मोकिलींदासीं सऊदी, दुआ को उहो किताब छपिजी अचे। पोइ वालिद साहिब पियो चवे, मां बि हुते मिलियमि, चयो साईं काथों जा कारी? त हुते अरबनि जे दोस्तनि पाकिस्तानियुनि ॿुधायो त साईं हे जेके कारी न, हे उन ॻोठ मां आया आहिनि जंहिं ॻोठ मां नबी साईं खे पत्थर लॻा। अॼु सऊदी अरब जी मस्जिदुनि में वॾा वॾा पेशमाम ताइफ़ जे इलाइक़े जा। पोइ मां चयुमि यार नबी जी दुआ क़बूल थी वई, हिन जे ॻोठ वारनि त पत्थर हया, पर नबी कहिड़ी दुआ घुरी, अल्लाह हिननि जी औलाद खे मां मुहम्मद जो क़ुरान ॾिजांइ।
याद रखो ठुलवारो हिन दौर में नबियत कोनन अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जे दीन जा वारिस अथव जिया नबी जी दुआ इलाके के रंगे छड़े नबी जी बदुआ इलाके के तबाह करे अज भी आलिमन सा न फिटाई जाए आलिमन जी दुआ तुझे इलाके के रंगे छड़ी गई आलिम नबियन जा वारिस आलिमन जी बदुआ न खण जाए मता तबाह थी वने हक वारन आलिमन जो कदर कजाए अर्ज बियो कया हुजूर दुआ घुरी टे दुख नबी संगे एक ताइफ वारो रत निकती जो घरवारी जी जुदाई टियों 3 साल जेल में रहा अल्लाह फरमायो जिब्रील जी मुझा रब करीम वञो हिन साल मुझे सोने के ॾाढा दुख आया थी महबूब के सदमा थी जिब्रील जल्दी कर मुझो सोनो सुतो पियो थी 27 रजब जी रात मेराज जी रात वसल वसाल जी रात कुर्बन जी रात अज अल्लाह जे दीदार जी रात यो मेराज जो वाक़ियो ॿुधाए थो त आलिमुल ग़ैब नबी नाहे आलिमुल ग़ैब अल्लाह तोखे जो को चवे ठुल वारा सुभाणे 10 बजे तुझी फ्लाइट आ वञ मदीने त पोइ राति जो ख़ुशीअ में निंड ईंदई कसम थी अलाह ईंदी निंड चवंदे न यार छॾ सुभाणे मदीने वञिणो आहे सभिनी सां मिली वठां मदीने वञिणो आहे अड़े जे हुज़ूर खे इल्मु ग़ैब जो हुजे हा त अॼु राति अलाह जो दीदार थींदो अर्श ते वेंदुमि त नबी खे निंड अचे मदीनो त हिते आहे अर्श त मथे आहे जेके अलाह जो दीदार हुजे उनखे निंड काॾो ईंदी चइबो त माना इल्मु ग़ैब जो नबीअ खे न आहे इल्मु ग़ैब जो कंहिंखे आहे ख़बर न हुई तॾहिं त सोणो निंड पियो हो राति जो 11-12 खां पोइ अल्लाह जिब्रील खे चयो सॼी दुनिया निंड पई थी जिब्रील वञ मुंहिंजे सोणे खे वठी आ जिब्रील तो जे मुंहिंजा अल्लाह काथे सुतल आहे 2 रिवायतूं अचनि थियूं हिकु रिवायत में अचे थो नबी साईं पंहिंजी सोट जे घर अली साईं जी भेण जे घर सुतल आहे पर किन आलिमनि किताबनि में लिखियो आहे त उन राति नबी साईं काबतुल्लाह जे भरिसां हतीम जे टुकड़े में सुतल आहे बहरहाल रिवायतूं ॿई पोइ मुंहिंजो साईं जीअं सुतल आहे त जिब्रील पहुची वियो हतीम जो टुकड़ो काबतुल्लाह जे भरिसां अथव इते भी नबी से दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजा ग़रीब उम्मती ईंदा हज उमरो कंदा बैतुल्लाह जो तवाफ़ कंदा पोइ इन्हनि ग़रीबनि जे लाइ काबतुल्लाह जो दर न खुलंदो ग़रीब रोईंदा या अल्लाह मां नबी पंहिंजी उम्मत जे लाइ अर्ज़ु थो कयां जेके मुंहिंजा मिस्कीन ग़रीब हिते हतीम जे टुकड़े में नमाज़ नफ़ुल पढ़नि इन्हनि जो भी सवाब लिखा ॼणो काबे में अंदर नमाज़ पढ़ियो टुकड़ो भी एतिरो आहे उते नमाज़ पढ़ण लाइ भी इंतज़ार करिणो पवंदो आहे वॾी रश हूंदी आहे असां 20 मिंट ते बीठा ते वारो मिले पर नबी दुआ घुरी अबा सऊदी हुकूमत तूं असांजे लाइ काबे जो दर खोलींदी हिते त को जॾहिं वज़ीर आज़म हुजे न आर्मी चीफ हुजे न तूं ग़रीब लाइ केरु खोलींदो पर नबी तोखे यादि करे दुआ घुरी रंगे छॾई जो अल्लाह फरमा महबूब तुंहिंजी दुआ क़बूल आहे जेको हतीम में नमाज़ पढ़े ॼणो काबे में अंदरि नमाज़ पढ़े अल्लाह तव्हांखे नसीब कराईंदो पैसा गॾा आहे न हलूं तूं त हिते तो पैसा विञाए रहो पैसा गॾायो मदीने हलो काबतुल्लाह ॾिसी अचो अल्लाह जे नबी आराम में जिब्रील पहुची वियो हाणे जिब्रील भी नबी जो अदब छो करे या अल्लाह मां साईं खे निंड मां कीअं उथारा ये मथे के लोडो ॾियांसि उथी सोना हलो मेराज ते अल्लाह फरमा खबरदार जिब्रील मुझे महबूब जो मथो न लोड जाए छो त तू नूरी मखलूक जो सरदार आ अज जे महबूब के अर्श ते वठी तो अचे इहो 18,000 मखलूक जो सरदार नारे तकबीर ताजदार खत्म नबूवत शान मुस्तफा मकान मुस्तफा सुभान अल्लाह 18,000 मखलूक जो सरदार लोडो न दी जाए वरी जिब्रील तो चे या अल्लाह भला नबी साईं जी पां खे लोडो ॾियां सोना हलूं मेराज ते अल्लाह फरमायो पां खे भी लोडो न दी जाए अदब जे खिलाफ मता 600 पर साड़े न छॾिया
तू नबी के नूर चई शान को घटाए एडे नूर तुझे तो मिठो मोहम्मद बशर जो सरदार असतो पियो चइबो त नूर हेठा बशर अञा मथे साईं हिदायत जो नूर आ बाक़ी बशर वरी अल्लाह फरमायो जिब्रील छा थो चवे मौला भला की मोकल दे केड़ी नबी सन के नालो खणी निंड मोथारा या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमा ना ना ओ जिब्रील नालो भी न खण जासी नालो भी न खण जासी जिब्रील या समा अल्लाह के सॾु कबो आ नालो न खण जासी छो छो त जिब्रील तू त मखलूक आ मां त खालिक आ एडो मूंखे प्यारो थी जो मां अल्लाह भी कदे कुरान में नालो खणी सॾु न कयो थमास मां भी हीअं सॾु कंदो आहियां या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दसिर कदे सॾु करे चवंदो आहियां यासीन कदे सॾु करे चवंदो आहियां ताहा या अय्युहन नबी या अय्युहर रसूल तरी तके आशिक चयो न देखो कुर्बान में जा बजा मोमिनो उर्दू समझो था सुभान अल्लाह ॾाढो देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे गे उनको मुखातब किया रब ने कैसे गे उनको मुखातब किया कभी यासी कहा कभी ताहा कहा कभी यासी कहा कभी ताहा कहा नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन है जिसको उनका सहारा नहीं चोलावारो और कैसे काम आएंगे तवज्जो करो क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया उम्मतों को न देंगे कोई आसरा उम्मतों को न देंगे कोई आसरा होगी सबकी जुबां पर यही एक सदा होगी सबकी जुबां पर यही एक सदा मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं नारे तकबीर शान मुस्तफा शफात मुस्तफा तवज्जो कर बाकी मुझा 20 मिनट बचा जागो था मानी तैयार है रुको 20 मिनट साथ दे देखियो सुनी इंदी जान देखो कुर सुभान अल्लाह मुझे महबूब जे शान में के अल्लाह वाले चोना जुल्म पर जुल्म सा कर ये बोले बिलाल बिलाल अभी वही तकलीफों का दे वार गुंडीदार चप थुल्ला रंग जो मुश्की तत्तल वारियत सुमारे पत्थर रखन था तबे चे तो कुल हो अल्लाह अहद 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 अल्लाह फरमा बिलाल तू तो ईद में पको आ घूमे मक्के मदीने जी जमीन ते तो तुझी जुती जे खिसकाट जो आवाज मां मिठे मोहम्मद के मेराज जी रात जन्नत में तो बुधाया वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए न मिलेंगे इको न दे तुझे आवाज भलो वाला उड़ जो वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए सही है किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए सुभान अल्लाह मां तो चाहंदो हिन के घुराईंदा कयो जलसन में ॾाढो भलो तो हलाए खानपुर ताईं सैयद दुआ कंदो वेंदुसि वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए सुभान अल्लाह डाडा किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं जुल्म पर जुल्म सा कर ये बोले बिलाल जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं इतना कमजोर ईमान हमारा नहीं ए जमलो लखन जो कीमती थी शाहिद उस पे हुआ गे कलामे खुदा मुस्तफा की रजा गे खुदा की रजा
असां नबी जा आशिक ऐं तॾहिं त पढ़ूं था शान जेको हुज़ूर जो शान न पढ़े वॾो लानती आहे असां आशिक रसूल आहियूं तोखे ग़लति था चवनि त हिन मञीदान शागिद उस पे हुआ गे कलाम खुदा मुस्तफा की रजा गे खुदा की रजा अपने महबूब से रब ने फरमा दिया अपने महबूब से रब ने फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा अपने रब से अपने महबूब से रब ने फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं जिब्रील तो चे मौला भला तू मुखे अदब सेखार मुंहिंजा रब मां महबूब खे निंड मो कीअं उथारां ॻाल्हि यादि आहे विसरी वई अलाह खे तो चे तू सेखार रब मतां बेअदबी थी वञी रिवायत में अचे तो 3 रिवायतूं उलमा देवबंद को मनकूल अल्लाह से जिब्रील के 3 तरीका बुधाया घणा तरीका नबी साईं खे निंड में उथारण पहिरों तरीक़ो जिब्रील जेको तोखे वणे पहिरों तरीक़ो इहो थी तूं नूरी मखलूक जो सरदार आहे हे सभिनी मखलूकनि जो सरदार आहे तूं झुक महबूब सुतल आहे जेको माण्हू निंड कंदो आहे उन जा पेर ईअं उभा थींदा आहिनि नबी सिधो सुम्हियो पियो आहे नबी जा पेर ईअं सिधा आहिनि जिब्रील तूं झुक पंहिंजा गिटा सम्झो था न गल हे पंहिंजा गल इहे गिटा खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कदमनि जी तिरीअ ते घसा त मां सोणे खे निंड मो उथारां ऐं ठुल जी जमात खे सम्झाया चरिया नूर चई हुज़ूर जो शान छो थो घटाए नूरी मखलूक जो सरदार मेराज जी रात कदमनि में झुकियो पियो थी पर बशरनि जो सरदार सुतो पियो थी अल्लाह अकबर हिक रिवायत वरी ॿी रिवायत असांजी सिंध जो लाखीणो वॾो आलिम हाँ हज़रत साईं अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह घोटकी जे इलाइक़े जो वॾो आलिम अॼु बि जिन्होंने जो वाइस ॿुधो उहे ज़िंदा मां वराए ॻोठ में जान स्टॉप ते ड्रिया होटल ते चांहि पियो पियां हिकिड़े अछी दाड़ीअ सां मूंखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाई मोहम्मद वज़ीर फारूकी मूंखे चई साईं शाह साहब असां वेठा हुआसीं तकरीर में मौलाना अब्दुल्ला घोटे तकीर कई क़ुरान मथे ते रखी चई मूंखे ख्वाब में 36 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो मां कूड़ हणा त क़ुरान वठ करे मूंखे निंड में नबी से सीने ते हथ हणी चयो अब्दुल्ला हक़ वारी जमात थी त जमियत उलमा इस्लाम थी इन्हनि जो साथ न छॾिजांइ नारे तकबीर उलमा हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम मौलाना अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह चयो मेराज जे मौज़ू में अल्लाह जिब्रील खे चयो जिब्रील घणा परती मौला 600 परन जे मथे जे मथों जेको पर्रो आहे न इहो पर्रो खणी नबी साईं निंड में आ तूं ईअं पेरनि जी तिरी ते घसाए त सोणो निंड मो थिए घणियूं रिवायतूं थियूं ऐं 3 रिवायत वरी मां पंहिंजे सिंध जे क़ाइदे सिंध अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जी ज़ुबान सां मां ॿुधी 7 साल शहीद इस्लाम सां गॾु वाइज़ कया मेराज जो मौज़ू 27 रात हुई लालू रैंक में तालका वारे में ज़िले कंबर शदात कोट में डॉक्टर साहब जो वाइज़ थियो असां बि वाइज़ कयोसीं उते मां अजीब ॻाल्हि ॿुधी शहीद इस्लाम जे चपन मां इहा ॻाल्हि ॿुधी अल्लाह मेराज जी राति जिब्रील खे चयो जिब्रील जी मुझा अल्लाह ई चप ॾिना थमाए न सुभान अल्लाह ई चप ॾिना थमाए न हेठि झुक नबी साईं सुतल्ला तूं ईअं चपनि खां हुज़ूर जे कदमनि जी पेरनि जी तिरीअ खां ईअं चुमियूं वठ त मां सोणे खे निंड मो उथारां चुम चुम के तलिया चुम चुम के तलिया साईनू जगाया वो चुम चुम के तलिया साईनू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया इहो शेर ॿुधाया त अंदरि फाटी पवंदो क़ुरान हुज़ूर जे इश्क में पर ओधर ॾेई थो वञा जिब्रील मुंहिंजे साईं खे निंड मो उथारे साईं उथी वेठा जिब्रील ख़ैर त आहे अध राति जो आयो आहियां साईं तव्हांखे ख़बर न आहे छा अॼु मेराज जी रात
जन्नत जे सेर जी रात जिबरील पो सवारी काथे आ कीअं हलंदासे तेसे सफ़र भी जन्नत जो सवारी भी जन्नत मो काहे आ जिबरील केड़ी सवारी आंदी थी जैसे उन सवारी जो नालो आ बुराक खच्चर को नंढो आ गधा को वडो आ एकड़ो जानवर आ जेको गाह भी जमीन जन्नत जी जमीन जो खाइंदो आ स्पीड केतरी तस साईं स्पीड एतरी तस तारो गो वेंदो हिय जो हिकड़ी लत खणंदो जाते नजर खुटंदस वनी बी लत उते रखंदो छा नबी से उठा जिबरील के जो भला 2 मिनट सब्र कर त मां वुज़ू कया बरकाता नफल पढ़ा यो तू असा के सबक आ ठुलवारा तू भी सफर ते वने नबी जी सुन्नत थी बरकाता नफल पढ़ी विंदे त अल्लाह खैर सा घर मोटाइंदई हैदराबाद वनो कराची वनो परे परे वनो नफल पढ़ी वनो नबी जी सुन्नत आ इन नफल में दुआ गुरदो इंशाअल्लाह ता के सफर में तकलीफ न ईंदी हुजूर जी सुन्नत आ साईं मोटी ईंदा भी नफल पढ़दा वींदा भी नफल पढ़दा असां वरी अहिड़ा टोटरी सफ़र तो मोटदासीं चे बि त नमाज़ पोइ पढ़ूं था असां नमाज़ ई न पढ़ंदासीं हालांकि नबी से फरमायो सफ़र में थकावट थींदी आहे पर नमाज़ पढ़ंदे त थक ई लही वेंदी पढ़ंदो न इंशाअल्लाह मेराज जी हिकिड़ी किस्त ॿुधायां थो छो त मुंहिंजा 10 मिंट बचा आहिनि वरी ॿी किस्त ठुल में ॿिए दफ़े ॿुधो क़ुरान जा को मेराज जो वाक़ियो वॾो आहे मूंखे 3 कलाक खपनि अल्लाह मदीने वारो साईं हाणे मेराज ते वञनि था ज़मीनी सफ़र साईं बुराक ते जिबरील जो जे साईं वियो जिबरील जो जे साईं वियो नबी से फरमायो जिबरील रहनुमा आगे आगे मां त कॾहिं वियो ई न आसमान ते तू रोज़ ईंदो वेंदो तबली जमात वाले कहते हैं न रहनुमा आगे आगे जिबरील तोखे ॾिठल आहे मूंखे त ॾिठल ई न आहे आसमान कीअं वञा तूं वे बुराक जी मुहार तूं खण मां पोयों वियां जिबरील जो चए साईं मां जेकॾहिं तव्हांखे पोयों वियां त पोइ बुराक हलंदो ई न बुराक हलंदो ई न उथंदो ई न छो जिबरील चएसि तव्हांखे यादि न आहे तव्हांजे बचपन जो ज़मानो हो अलाह असांखे मंज़र ॾेखारियो जॾहिं अम्मा हलीमा दाई ताके खण आई अम्मा हलीमा ताके पंहिंजी झोल में खयो हलीमा जो मुड़ुसु अॻ में वेठो डाचीअ खे धक पिया हणनि डाची उथे ई कोन पई डाची हले ई कोन पई आख़िर मजबूर थिया हातिफ़ी आवाज़ आया मुंहिंजो सुहिणो मोहम्मद आयो त सभिनी खां आख़िर में आ पर वेहंदो सभिनी खां अॻ में आ अम्मा हलीमा मुड़स के पोते कयो तव्हांखे झोल में खणी अॻ में वेठी पोइ त डाची उथी ईअं पई हले स्पीड में जो अॻिन दाइन जी सवारीअ खे बि मारे वई रस्ते ते हलीमा जी सहेल दाइन रण करे चयो हलीमा सवारी त तुंहिंजी डुबरी हुई आई भी आख़िर में आ पर वञे सभिनी खां अॻ में थी भला मके मदीने मो हलीमा मके मो सवारी मटाए आई आ छा हलीमा रण करे चवे थी ना ना काबे जे रब जो कसम सवारी सागी आ पर जो सवार नओ दिल पर मोहम्मद थी खयूं अचा नारा तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा यो कमाल सवारी जो ना है कमाल सवार जो आ जागो था हलो जेके थकिया हो भई हथ मथे कयो जेके भुख लगी आ भी हथ मथे करे कुरान जा आशिको दीन जा परवानो महबूब जो शान बुधो था तांजो ईअं ई ढो तो थी वञे अल्लाह अकबर हलो मुंहिंजा साईं तव्हां वियो नबी साईं वेठा हिकु रिवायत में अचे तो बुराक ते हुजूर मथे वेठा बुराक ते थोरो हेठि जिबरील वेठो या पोयों बीठो बहरहाल सवारी हली देरी न थी मदीने जे मीर खे जिबरील चयो सोना हिते लहो शाहे जिबरील चइसई हे तूर सीना जो जबल आहे केड़ो जबल तूर सीना देरी न थी तूर सीना ते पहुची विया इते छोला साईं हिते उहो जबल थी पाक जो मूसा कलीम अल्लाह के ॾाढा इलाज कया रब अरनी अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा छो त हिन जबल ते अल्लाह मूसा नबी सां ईअं कचहरी कंदो डायरेक्ट जीअं तूं मोबाइल फोन ते पैकेज ठाहे यारनि सां कचहरी कंदो
कंहिंजा यार दुबई में कंहिंजा सऊदी में तू ठरी पवंदो आहे यार सां कचहरी करे मजाजी इश्क में ठरी पवंदो आहे हेॾे हो त हक़ीक़ी इश्क हो न बिना मोबाइल जे बिना व्हाट्सएप जे बिना फेसबुक जे बिना इंटरनेट जे बिना सिग्नल जे बिना टावर जे बिना पैकेज जे मूसा नबी फर्श ते रब अर्श ते हिक ॿिए सां कचहरी पई हले मूसा नबी ठरंदो हूंदो न मज़ो न ईंदो तोसां यार ॻाल्हाईंदा ठरे थो मूसा नबीअ सां अलाह ॻाल्हाए ख़ुशि न थींदो तॾहिं त इश्क में बि न सघियो चए थो मुंहिंजा रब तुंहिंजी कचहरीअ में आ कुर्ब घणो तुंहिंजो दीदार अलाए छा हूंदो हा क़ुरान में लिखल आहे ओ मुंहिंजा अल्लाह कचहरी त करे थो पर रब अरिनी मांखे दीदार त करा खोल नाउ सिपारो रब छा थो फरमाए फ़क़ाल लन तरानी ओ मूसा तुझी अख में उहा ताक़त ई न आहे जो तूं मुंहिंजो दीदार करे सघे ॾिस क़ुरान लिखियो पियो थी फ़क़ाल लन तरानी मूसा मां दुनिया में दीदार हिकिड़े यतीम नबीअ जे पुखे में रखियो आहे जेको मुहम्मद आहे जेको अहमद हुआ हामिद हुआ महमूद हुआ कासिम हुआ आकिब हुआ फातिह हुआ हाशिर हुआ रशीद हुआ मशहूद हुआ बशीर हुआ नज़ीर हुआ शाफिया हादिया महदिया अरे मुशरिकन जे मौलविन खे कहिड़ी ख़बर नबी साईं छा आहे अरे हुज़ूर जे शान खे सुञाणनि त उलमा देवबंद सुञाणनि अल्लाह फरमायो ओ सुना मूसा नबी मां उन्हें के दीदार कराईंदुमि जेको कुरान मजीद जो हाफ़िज़ हुआ कामिल हुआ सादिक हुआ अमीन हुआ अब्दुल्लाह कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफ़ीउल्लाह खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी नबीउर रहमत उन्हें के दीदार कराईंदुमि जेको यतीम मुजीब शकूर मुक़तसिद रसूलुल मलाए रसूलुर रहमत रसूलुल अव्वल रसूलुल आखिर रसूलुल इंसान अख मारे कर निंद न कर मां दुआ तो गोरा रसूलुल जन्नत रसूलुल मलाइकत मां उन्हें के दीदार कराईंदुमि जेको साहिब फित्ताज वल मेराज वल बुराक वल अलम इस्मुहु मकतूबुन मरफूउन मनकूशुन फिल लौह वल कलम जिस्मुहु मुक़द्दस मुअत्तर मुतहहर मुनव्वर फिल बैत वल हरम मां उन्हें के दीदार कराईंदुमि जेको शम्सुज़ ज़ुहा बदरुद दुजा सदरुल उला नूरुल हुदा काफिल वरा मिसबागिल दुलम जमील शियम शफील उमम साहिबुल जूद वल करम वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मेराज सफरुहु व सिदरतुल मुंतहा मकामुहु व क़ाब कौसैन मतलूबो वल मतलूब मक़सूदो वल मक़सूद मौजूदो उन्हें के दीदार कराईंदुमि जेको सय्यदुल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन मुरादुल मुश्ताक़ीन शम्सुल आरिफीन सिराजुस सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन मुहिब्बुल फुक़रा वल गुरबा वल मसाकीन साहिब जद्दिल हसन वल हुसैन रब तो चे ओबदो ठुलवारो रब तो चे मां उन नबी के दीदार कराईंदुमि जंहिंजा 550 त मां रब करीम नाला रखिया दमा नारे तकबीर शान मुस्तफा मेराज मुस्तफा अल्लाह चो न सुभान अल्लाह मूसा नबी जे दो मौला खणी सजो दीदार उनखे करा मांखे खणी थोरो करा इश्क में हो मूसा नबी के सजो खणी नबी साईं के दीदार करा मांखे थोरी झलक ॾेखार झलक ॾेखार अल्लाह फरमायो चङो मूसा नबी नथो बि सघे त अच ॾेखारियां पर एतिरो दीदार कराईंदो मां जेतिरो सुईअ जो सोराख़ थींदो आहे ठुल वारो सुईअ जो सोराख़ हेतिरो थींदो आहे केतिरो सफ़ा सनड़ो कुराड़ी माई धागो बि न विझी सघे एतिरो दीदार कराए मूसा नबी जे दो मौला दीदार न कराइण खां एतिरो बि काफ़ी आहे ॾेखार मौला मां तोखे ॾिसां ऐं ठुल वारो अल्लाह तव्हांखे बि जन्नत में दीदार कराईंदो अल्लाह कंदो शहीद अल्लाह मां डॉक्टर साहिब सां गॾु दीदार कंदो चओ आमीन चओ ॾाढा अल्लाह कंदो साईं अब्दुल रज़ाक मेखे साहिब सां गॾु वेही दीदार कंदो अल्लाह
दीदार थींदो जन्नत में जुम्मा बाजार लगंदी हदीस में अचे तो जन्नत में अल्लाह चवंदो दुनिया में मौलविन जी ज़ुबान मो क़ुरान ॿुधव अचो जन्नतियो अॼु जुमे जो ॾींहुं आहे कलाम बि मां रब जो ॿुधायां बि मां रब पाण थो छा उहो मंज़र हूंदो नबी साईं को साहब बि पुछनि था साईं अलाह खे कीअं ॾिसंदासीं ख़ल्क़ वॾी हूंदी विढ़ंदासीं होचे मां ॾिसां होचे मां ॾिसां नबी साईं फरमाया ना ना हर को पंहिंजी कुर्सीअ ते अलाह खे ईअं ॾिसंदो जीअं राति जो चोॾीअ जो चंड पंहिंजे घर ॾिसंदा हो तव्हां चंड ॾिसण लाइ मीरपुर बुलड़े वेंदा मामे जे घर बि कोई न वञे हर को पंहिंजे घर ॾिसे ईअं न अलाह सभिनी खे दीदार कराए मूसा नबी के रब चो अच त दीदार कराया जुती पाए आयो रब कुरान में चे तो फखला नालैका इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा ओ कलीम जुती त लाया छो त पाक वादी में आयो होरे मुझो महबूब मेराज जी रात जने अर्श ते पहुतो अर्श जे वेझो थियो नबी साईं जुती कदमन मो लाथी मता रब मुखे भी चवे जुती ला त अर्श दा कई कुर्ब मूसा और गे कुर्ब मोहम्मद और गे तूर सीना और गे अर्श मो अल्लाह और गे खुद आना और गे खुद बुलाना और गे महबूब तू जुती छो तो लाए हो कलीम लाया तू हबीबुल्लाह अर्श तुझे लाए चवे तो त नबी जी जुती मुखे लगे त मां अर्श भी मिठे मोहम्मद जी जुती को चुमियूं वठा अल्लाह आखिरी गाल ॿुधो अल्लाह अकबर मदीने वारो साईं मुझो महबूब फरमाइनि था जिब हज़रत मूसा के अल्लाह चो हाणे मां तजल्ली थो मोकिलियां पोइ जेकॾहिं उनखे ॾिसी वए त मुंहिंजो दीदार करे सघंदे फ़क़ाल लन तरानी वलाकिन इंज़ुर इलल जबल फ़इन इस्तक़र मकानहु फसौफ तरानी फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा सयक़ा कुरान सचो आहे सुईअ जे सुराख जेतिरी तजल्ली आई सट सही न सघियो बेहोश थी वियो जबल बि सड़ी वियो त जबल दां कई मौला मूंखे छो साड़े रणियूं त मूसा नबी को करे मां जबल कहिड़ो ॾोह कयो मूंखे साड़े छॾई अल्लाह फरमाए जबल मुंहिंजो नूर बि क़िस्मत वारे खे मिलंदो आहे जबल तोखे साड़ियो आहे पर तुंहिंजी इज़त वधी वई हाणे मिठे मोहम्मद जा उम्मती ओ नूर मुंहिंजो मिलियो थी जबल तोखे कटे ठाहे कुटे सुरमेदानीअ में बंदि करे मिठे मोहम्मद जा उम्मती तोखे अखियुनि वारे नूर में सुरमो करे पाईंदई सुरमो पाईंदा हो न रात जो पाईंदा कयो बिस्तरे ते सुम्हो 3 दफ़ा सरायूं अखियुनि में सुरमे जो पाए सुम्हो सुन्नत अथव नबी जी कुराड़ा थींदो बि अखियुनि जी नज़र घटि न थींदी ये लिकल आशिक वरी हाणे ज़ाहिर थी पर मूंखे ॿीहर जोश ॾाराईंदा अल्लाह असांजो ॾाढो साईं सैयद फ़कीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो ॾाढो 99 साल जी उमिरि में वफ़ात करे वियो 55 साल तॾहिं ते नमाज़ पढ़ाई मस्जिद में राति जो वेंदो 98 साल उमिरि हूंदी मुंहिंजे ॾाॾे बैटरी न खईं 98 साल उमिरि में बैटरी न खईं बस लठ हथ में नमाज़ पढ़ाए मोटी थी मां ॾाॾे खे चवंदो हुउमि ॾाॾा नज़र तुंहिंजी सही आहे राति जो ऊंधे में वञे थो नमाज़ पढ़ाए थो अचे चई असां मुरीद आहियूं हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी विझा चई मूंखे उन जो ज़िक्र मिलल आहे ऐं साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी हाले जी वारे जी मूंखे वसियत हुई सैयद फ़कीरुल्लाह जा राति जो सुम्हे अखियुनि में नबी जी सुन्नत थी 3 सरायूं पाए पोइ सुम्हिजाए सुरमे जी हाणे जॾा बि नारा हणो मानी अची वई आहे ॿुधो ॿुधो पोइ हज़रत साईं जन फरमायो त शाह साहिब इन सुन्नत ते अमल कंदे मुंहिंजो ॾाढो चइबो 40 साल थी विया आहिनि मां राति न घुसाई आहे नबी जी सुन्नत सम्झी सुरमो पाए सुम्हंदो आहे मुंहिंजी नज़र 98 साल जी उमिरि में बि सही आहे अर्ज़ पियो कयां हाणे ज़मीनी सफ़र पियो हले जागो था ॻाल्हि ख़तमु करण वारो आहे जल्दी कर ज़मीनी सफ़र ते ख़तमु थो कयां वरी ठुल में कॾहिं जलसो थियो त वरी आसमानी सफ़र शुरू कंदासीं
मुझा सोना हल मथे हलूं वरी जिबरील सफ़र शुरू कयो हलदे 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 वरी जिबरील अचो सोना इते भी लो जिबरील ख़ैर ताए छाए तेसे मदीनो अची वियो साईं ईंदड़ साल तव्हां हिजरत कंदो मदीने इन करे मदीने जी ज़मीन ते बरक़ात नमाज़ पढ़ो नबी साईं मदीने जी ज़मीन ते नमाज़ पढ़ी वरी जिबरील तो चेसई ॿीहर बुराक ते वियो वरी टियों दफ़ो हलिया वरी जिबरील तो चे सोना इते भी लो जिबरील इते कहिड़ी जाइ आहे चेसई हिते अल्लाह पंहिंजी कुदरत सां बीबी मरियम जे पेट मां बिना मुड़स जे ईसा नबी पैदा कयो हो ये भी बरकत वारी जाइ आहे नबी से उते भी नमाज पढ़ी अजीब मंज़रो साईं दुआ घुरी हाणे जिबरील जो चेसई वियो त हलूं हाणे आसमान ते वञनि पिया आसमान ते पहुता दर बंद जिबरील दर खड़कायो आसमान जो अंदरो आवाज़ आयो केर जिबरील तारीफ़ तो कराए मां अन जिबरील मूंसां गॾु ॿियो मिठो मोहम्मद दा ख़ैर ताए चे मेराज जी रात इस्तक़बाल जी रात रब जो दीदार करण थो अचे हाँ जन्नत जो शहज़ादो थो अचे मिठो मोहम्मद थो अचे मलाइका इस्तक़बाल में बिही रहिया आसमाननि में लाइटूं भरी हुयूं इंशाअल्लाह वरी जलसा आहिनि इलाइक़े में हितों खणंदासीं अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल फरमाए अल्लाह मुंहिंजो ॿुधाइण क़बूल फरमाए दुआ घुरो साईं जन जो कलीमुल्लाह वारनि जो मुर्शिद ग़ुलाम शबीर शाह सैयद अल्लाह उनखे सिहत कामिल आजिला ॾे अल्लाह उनजा जाइज़ मसइला हल फरमाए रब मेराज जो वाक़ियो पढ़ियोसीं लंबो सफ़र आहे लंबो वाक़ियो आहे अल्लाह वरी मौक़ो मिलंदो हितों हिन जमात खे ॿुधाईंदासीं या अल्लाह हिन जलसे खे क़बूल फरमाए या अल्लाह बीमारनि खे शफ़ा कामिल आजिला ॾे या अल्लाह बेरोज़गारनि खे हला रोज़गार ॾे बेनमाज़नि खे नमाज़ी बणा साईं ग़ुलाम अब्बास जी भाऊ कलीमुल्लाह जी उनजे वालिद साहिब जी महिनत क़बूल फरमाए साईं वारनि जे मुर्शिद साईं ग़ुलाम शबीर शाह जा मसइला हल फरमाए जाइज़ मसइला हल फरमाए या अल्लाह घुरणु नथो अचे अण घुरियो नसीब फरमाए या अल्लाह जिन जा बि वॾड़ा मरहूम वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जी क़बरुनि ते रहमत फरमाए आख़िरी वक़्तु हुजे दुनिया छॾे वञूं असांखे बि ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए असांजे माली जानी हिफ़ाज़त फरमाए हक़ वारनि आलिमनि जे काफ़िले जो सुभाणे वॾो जलसो आहे हैदराबाद में अल्लाह उन जलसे जी हिफ़ाज़त कजांइ PDM जे जलसे जी हिफ़ाज़त कजांइ मौलाना ऐलान कयो आहे मार्च में तहरीक जो अल्लाह उन तहरीक खे कामयाब फरमाए या अल्लाह उन तहरीक खे कामयाब फरमाए या अल्लाह इन मदरसनि खे आबाद फरमाए मस्जिदुनि खे आबाद फरमाए जेके हिते नौजवान वेठा आहिनि बेरोज़गार उन्हनि खे हलाल रोज़गार ॾे या अल्लाह जिन जूं शादियूं न आहिनि थियल उन्हनि जा रिश्ता बि आसान फरमाए जिन जे घर में नियाणियूं वेठल उन्हनि जा रिश्ता आसान फरमाए आख़िरी वक़्तु हुजे असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन दोस्तन के गुजारिश आहे को भी साथी न वञे सब आराम सां पिंडाल में सुकून सां वेठा रहो इंशाअल्लाह 2 मिनटन में दोस्त मानी खणी ईंदा पिंडाल में को